में हूँ, अंदर में हूँ। बाहर नहीं, गर्मी लगी भैया, एसी में आराम मजा लिया हूँ तो अच्छी। गंजी पाती तो हाँ छो एक रावस फिश, एक चिकन लॉलीपॉप, मुझे लगा वेज दे दिया। चा चा चा। अरे मंडे आहे यार, मंडे न खाईंदो आहियां। अरे यार 12 में अधु कलाक पियो आहे, ईंदे ईंदे 12 थी वेंदा, ॾींहुं चेंज, तूं खा। यार होटल में सब ॾींहं ॿाहिरि हलंदो आहे, खा तूं। अरे यार मंडे थर्सडे मम्मी पापा लाइ कंपल्सरी हूंदो आहे, असां लाइ न, तूं खा। तूं मना कयो न, पर असां तोखे ज़बरदस्ती था कयूं, जेको थींदो असांखे थींदो, तूं खा। जाम प्रोटीन दही, जाम विटामिन्स दही, जाम टेस्टी दही। तूं खा, तूं खा, तूं खा, तूं खा, तूं खा, तूं खा, तूं खा। एक पनीर चिल्ली। हैप्पी दिवाली सर। सर हैप्पी दिवाली। हैप्पी दिवाली सर। हैप्पी दिवाली सर। हैप्पी दिवाली सर। सर हैप्पी दिवाली। हैप्पी दिवाली सर। हैप्पी दिवाली सर। सर हैप्पी दिवाली। हैप्पी दिवाली सर। हैप्पी दिवाली सर। हैप्पी दिवाली सर। बेटा जीजाजी। हाँ हाँ, जीजाजी तव्हां छा खाईंदो? कुछ भी हले, ॿुधायो जेको मनपसंदि हुजे ॿुधायो। कुछ भी करा, मूंखे सभु हले। ठहरो ठहरो, पहले जीजाजी को। अरे सही रहा तो फिर। अरे जरूर खाईंदो तव्हां, पहले जीजाजी को जो बोला ना सुनते। सही रहा तो फिर दिल में खा। अरे जरूर खाईंदो, 2 पीस डालो, 2 पीस। अरे बस सही। अरे भाई खा तो सही। जीजाजी ये तुमको जो ये दाल में दाल लियो जीजाजी, ये दाल लियो। हाँ जी, ये दाल खा। हाँ भाई। बसर हो जीजाजी, बसर हो बेटा, बसर खा। जरूर जीजाजी की जोरो डिश। ऑर्डर में Yeah, one chicken salad with some less lettuce, some extra parmesan cheese, and some with mustard and mayo sauce. For me, asparagus pesto pasta, kiwi slush. For me, ganache, chocolate ganache pastry and sea salt macaroon. साईं साईं, वो चौथे नंबर टेबल ते जेके छोकिरियूं आहिनि न, छा इंग्लिश थी ॻाल्हाइनि, लॻे थो ॿाहिरां आई अथव। ओ छा इंग्लिश थी ॻाल्हाइनि यार, असांखे कुझु ईंदी न इंग्लिश, यार सिखणी पवंदी। हाँ ओए सुभाणे खां इंग्लिश क्लास हलो था? अरे हाँ, मुंहिंजी मम्मी बि उहो ई पई चए। तोखे छा ज़रूरत आहे, हाणे त वेटर सां ॻाल्हाए। हिनखे खाली वेटरनि सां ॻाल्हाइण जेतिरी इंग्लिश ईंदी अथसि। और डिस्को है ना, जंजीकरी सिटी होटल खंगन ये होटल खंगन दिया। इधर आओ। ऐसा कौन सा डिश है जिसकी वजह से सब खांसते हैं? हाँ सर, वेज सिजलर। अच्छा है। हाँ सर, मतलब अटेंशन के लिए अच्छा है, जब लेकर आऊँगा सब लोग आपको देखेंगे। ऐसा लेके आओ, लेके आओ। होटल खंगन दी।
पोटासाठी समजून घ्यायचे. ठेव पप्पा. असांजी चाह खाईंदो? पनीर में छा पनीर मखमली अथव, पनीर क्रिस्पी अथव, पनीर सांभा, पनीर साठे, पनीर मशरूम, पनीर कढ़ाई, वेज में मंचूरियन तव्हांजो सोयाबीन अथव, सोयाबीन मशरूम अथव, सोयाबीन लांबा अथव, सोयाबीन क्रिस्पी लांबे अथव, मशरूम राइस अथव, मशरूम तंदूरी अथव। ॿ मिंट ॿुधायो। हा अंकल एक मिनट. पापा के लिए किमची से स्टॉम, मम्मी के लिए एक थम्स अप, मेरे लिए माजा, 2 रोस्टेड पापड़, एक पनीर चिल्ली, मीडियम ग्रेवी लेस स्पाइसी. एंड काको मेन कोर्स में एक बटर पनीर मसाला, 2 रोटी, एक नान. ओ बिल वन बस ना. अंकल टेंशन ना लो, तो सिनेमा. हेलो एवरीवन, थैंक यू सो मच फॉर वाचिंग दिस वीडियो एंड आई होप तव्हांखे ये वीडियो पसंद आई. अगर पसंद आई तो बिल्कुल शेयर कजो एंड अ ह्यूज शाउट आउट टू कैफे कॉफी. ओह शिट मां तव्हांखे ॿुधाइण ई विसरी वियुमि. कैफे कॉफी डे इज नाउ इन उल्हासनगर. योर फेवरेट हैंगआउट स्पॉट इज राइट इन योर टाउन. ऑल्सो अगर तव्हां सिंधियन ओरिजिन जा ट्रू फैन आहियो, वॉक इन टू CCD एंड यू मे गेट अ CCD कप साइन बाय मी. वन कोल्ड कॉफी प्लीज.